नाज़रीन हिन वक़्तु मां मौजूदु आहियां वार्ड नंबर 13 ऐं वार्ड नंबर 14 में। नाज़रीन हिकिड़े अरसे खां वार्ड नंबर 13 ऐं वार्ड नंबर 14 में ड्रेनेज जो हिकिड़ो मुसलसल इशू जेको आहे उहो हलंदो अचे पियो ऐं उनखां अलावा हिते रोड जे गंदगी जो बि हिकिड़ो आज़ार जेको आहे उहो रही चुको आहे। मीर ग़ुलामाबाद जकाणी साहब कल हिते आया, हिते वार्ड नंबर 13 ऐं वार्ड नंबर 14 जो मुआइनो कयो, पाण शयुनि जो जाइज़ो वरितो ऐं उनको पोइ कम बि हिते जेको ड्रेनेज आहे उहो स्टार्ट थी चुको आहे। अॼु मां कोशिशि कंदुमि मीर ग़ुलामाबाद जखराणी साहब खां इन हवाले सां पुछंदुमि त तव्हांजा छा तासुरात आहिनि, तव्हांजी ऑब्ज़र्वेशन आहे इलाइक़े में वञी करे, केतिरो कमु हले थो ऐं केतिरो कमु जेको आहे अॻिते हलंदो आहे। उनखे अलावा हिते इलाइक़े वासियुनि सां बि ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी बिल्कुलु तव्हां सही चयो कि कल्ह असां विज़िट ते निकिता हुआसीं, जेको अफ़ज़ल ख़ान खोसो रोड ते हिकिड़ो तमामु पुराणो मसइलो हूंदो ड्रेनेज जो, गंदो पाणी हर वक़्तु। मुंहिंजे ख़्याल में 6-7 सालनि खां हिते इन रोड ते, जॾहिं खां इहा अर्बन ड्रेन ठही आहे तॾहिं खां वठी करे इन रोड ते पाणी, गंदे पाणी जो इशू रहंदो हुयो। त लास्ट ADP में असां हिकिड़ी स्कीम अप्रूव कराईसीं ओपन ड्रेन जी नाले सां। हाणे अफ़ज़ल ख़ान रोड जे फैमिली लाइन जे चौक खां वठी करे तव्हांजे सुज़ुकी स्टैंड जे डिस्पोज़ल ताईं ॿई पासा टाइप 3 जो हिकिड़ो ओपन नाली जो टेंडर करायोसीं। उहो उनजो हाणे कमु स्टार्ट थी वियो, त उन ते विज़िट ते वियासीं ऐं कमु हाणे इनिशियल स्टेज ते आहे, स्टार्ट हाणे थियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला ईद खां पोइ इन कम में तेज़ी अची वेंदी। तव्हांजे महीने ॿिनि महीननि खां पोइ इंशाअल्लाह ताला इन रोड जो इहो मसइलो हल थी वेंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरें त मां सभु खां पहिरें तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे हिन प्लेटफॉर्म ते आंदो ऐं असांखे ॻाल्हाइण जो कुझु मौक़ो ॾिनो। जीअं त तव्हां ॾिसो पिया त इलेक्शन थियो ऐं हलफ़ बरदारी न थियल हुई ऐं असांजो माशाल्लाह नौजवान लीडर मीर ग़ुलाम अब्बास ख़ान जखराणी साहब जीअं ई हलफ़ खयों ऐं हलफ़ जे ॿिए ॾींहं ते ई वार्ड 13, हे वार्ड 14 आहे, हे वार्ड 15 आहे, अॻियों वार्ड 13 आहे, ये 3 वार्ड मिलाए करे मसइलो ड्रेनेज जो वाक़ई असांखे ख़बर आहे हुयो। पोइ चक्कर बि कुझु मसइले मसाइलनि जे करे इहो मसइलो हल न थी सघियो हुयो ऐं असांजो मीर ग़ुलाम अब्बास ख़ान जखराणी जो सभिनि खां वधीक फोकस हुयो ड्रेनेज सिस्टम में ऐं साफ़ सुथराई में ऐं मिठे पाणी जे लाइ। ऐं मीर साहबु कल्ह तमामु सुठी ॻाल्हि कई था। इहो मुखालिफ़ हुजनि या कहिड़ो बि पाड़ो हुजे, इहो मुंहिंजो, मां सॼे शहर जो हिकिड़ो चेयरमैन थियो आहियां न, मां हर कंहिंजे लाइ इशू जे लाइ मसइलो हुजे हल कंदुमि। त तव्हां ॾिसी रहिया आहियो, तव्हां ॾिसो था ड्रेनेज जो कमु स्टार्ट थी चुकियो आहे, हलफ़ बरदारी थी, उन खां ॿिए ॾींहं ते असांजे नौजवान लीडर मीर ग़ुलाम अब्बास जखराणी साहब शुरू करायो आहे कमु ऐं असां तमामु सॼे पाड़े वारा ख़ुशि आहियूं। 2 ॾींहं 3 ॾींहं तकलीफ़ थींदी आहे, ज़रूरु कमु हले थो, पाड़े में मटीरियल वग़ैरह रखिया वञनि था, पर हिन खां पोइ असां ॾाढा ख़ुशि थींदासीं ऐं असांजी पाड़े में टफ्टाइल बि मंज़ूर थी वई आहे। मां वार्ड 13 जो पाण काउंसलर आहे मुबशिर हुसैन जोयो। साईं चवण जो मक़सदु ईअं आहे, पहिरियों बि ग़ुलाम अब्बास साहब रही हुआ, पहिरियों बि जकाबाद शहर जी उन्होंने ख़िदमत कई आहे, हाणे बि ख़िदमत कनि था जकाबाद शहर जी। कल्ह आयो असांजे पाड़े जो विज़िट कयईं, शाबा सां उन ग़रीब खे, हेॾी गर्मी में 2-2:30 बजे जो टाइम हुयो, लख हफ़रींदन सॼे पाड़े जो विज़िट कयईं, सॼे पाड़े जे लाइ चयईं सभिनी नालियूं ठहंदियूं, इंशाअल्लाह मिठे पाणी जी बहाली थींदी, टफ्टाइल लॻंदी, सुठा कमु कराईंदासीं। मीर अब्बास ख़ान छा, मीर बशीर ख़ान हुजे, मीर अज़मत जखराणी हुजे वॾो, उन्हनि जो उहो बि ख़िदमतगार हुयासीं जकाबाद शहर, जेका ख़िदमतूं कंदा रहिया आहिनि जकाबाद शहर जूं, न कंदा रहिया आहिनि, जेका ख़िदमतूं कंदा रहिया आहिनि, पोइ जेको उन्हनि जो हाल आहे पंहिंजे वस को न कढंदा रहिया आहिनि। जकाबाद ॾाढो सुठो करणु उनजी कोशिशि आहे, जकाबाद शहर खे सुहिणो करणु चाहियूं था, पर सुहिणो थींदो इंशाअल्लाह। असांजी बि इहे उमेद आहिनि, मीर अब्बास ख़ान में उमेद आहिनि। उहो चए थो इंशाअल्लाह मां तव्हां शहर खे एॾो सुठो सुहिणो करे ॾींदुमि, तव्हां पाण वेही करे ॾिसो बाक़ी जकाबाद शहर हाणे छा आहे, अॻे छा हुयो। मुंहिंजी वॾी महिरबानी आहे असांजे मथां। साईं, असांजो देरीना ख़्वाहिश हुई कि ड्रेनेज जो ऐं रोड जो सिस्टम हुजे। हे जहिड़ी क़यादत आई आहे, स्पेशली असांजो मीर अब्बास ख़ान जखरानी साहब, हिननि स्पेशली पंहिंजे नोटिस में वरिती असांखे रोड रस्ता ऐं ड्रेनेज जो एडवांटेज, मतिलबु असांजे लाइ ख़्वाहिश जहिड़ी देरीना उहो पूरी कराईसीं। असां स्पेशली शुक्रगुज़ार मीर अब्बास ख़ान जखराणी खे। असांजी हे मतिलबु तक़रीबन 5-6 साल कोई असांजी हे ख़्वाहिश हुई कि हिते रोड रास्ता हुजनि, पर हुननि अचनि सार ई हे कमु शुरू स्टार्ट करे छॾियो ऐं इंशाअल्लाह ताला पाए तकमील ताईं पहुची वेंदा। ऐं ॿियो ॻाल्हि आहे, जॾहिं बारिश थींदी हुई त हिते खोड़ परेशानी हूंदी हुई, गैस जे पाइप लाइननि में बि पाणी हली वेंदो हुयो ऐं घर में ॿारनि खे पचाइण में मानी शानी में तकलीफ़ थींदी हुई। असां मीर ग़ुलाम अब्बास ख़ान जा स्पेशली थैंक यू करूं था जंहिं असांखे हे सहूलियत अदा।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों त असां मीडिया वारनि जा शुक्रगुज़ार हूँ। दोस्तों, हे जेके ॾखणमाला में हर क़ौम रहे थी, घटि में घटि 10,000 खां 11,000 तक माण्हुनि खे तकलीफ़ हुई। ये 5 साल 6 साल थी विया आहिनि जेको पाणी हिते बीहंदो हो। जेके माण्हू ग़रीब ईंदा हुआ, जेके लाश खणी, उहे बि ग़रीब हितां कट करे होॾे वेंदा। जॾहिं खां वठी जल्द में जल्द मीर अब्बास खान आयो आहे, हे कमु शुरू कराए अथनि। लेकिन असांखे न पूरे लख माण्हू खे फ़ाइदो पहुची वियो आहे। असां उन जा शुक्रगुज़ार हूं। उन खे इहा अपील था करणु चाहियूं त बाबा जेकी बि हितां जी टाल लॻे थी उहा बि जल्द में जल्द हणाई वञे, ऐं हे जेको नाले जो बक़ाया कमु आहे उहो बि जल्द में जल्द कयो वञे त ताकी माण्हुनि खे ख़ुशहाली मिले, उनजो कारोबार बंदि आहे। असां उन जा वॾा शुक्रगुज़ार हूं। अॻे बि 5 साल रही चुको आहे, लेकिन ताला उन खे तौफ़ीक़ ॾींदो इंशाअल्लाह। इन जेकमाबाद सिर्फ़ु सॼी आवाम जो आहे, जेकी ग़रीब आवाम हुई। पहिरियों असां निंधणका हुआसीं, हाणे जॾहिं खों आबाद साहब आयो असांजे दिलि खे इहो तस्वुरु आयो त बिल्कुलु बाबा हाणे असां वारिस हूं, असांजे मथां कंहिंजो न कंहिंजो हथु आहे। पहिरियों असां बिल्कुलु निंधणका हुआसीं, जेके विच वारा नाला आहिनि बिल्कुलु उहे नाकार थी चुका आहिनि। एॾी त 6-7 सालनि खां वठी माना तकलीफ़ हुई ताकी माण्हू हितां टपी बि न सघंदो। असां शुक्रगुज़ार हूं आबाद साहब जा, असांखे जल्द में जल्द ये कमु कराए ॾे। जी नाज़रीन, वार्ड नंबर 13 जे इलाइक़े वासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। मीर ग़ुलामाबाद जखाणी साहिब जो बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो ही चवणु आहे, इलाइक़े वासियुनि जो ही चवणु आहे त हीउ असांजो हिकिड़ो देरीना मसइलो हुयो, टफ टाइल जो, ड्रेनेज जो। हिते ॾाढी मसइला थींदा हुआ माण्हुनि खे। गैस जी पाइप लाइननि में पाणी अची वेंदो हुयो, लेकिन मीर ग़ुलामाबाद जखाणी जो इज़हार तशक्कुर उन्हनि कयो। हुन चयो त हिकिड़े अरसे खां पोइ असांजे मोहल्ले में तरक़ियाती कमु जेको आहे उहो शुरू थी चुको आहे। ऐं मीर ग़ुलामाबाद जखाणी साहिब जो ही चवणु हुयो त ही न सिर्फ़ु हितों जो कमु बल्कि हितों को वठी सूस्की स्टैंड ताईं मुसलसल जेको आहे टफटाइल जो कमु बि थींदो ऐं नालियुनि जो बि कमु जेको आहे उहो थींदो। ऐं ईद खां पोइ बि हिन टाइम बि कमु हलंदड़ आहे ऐं ईद खां पोइ बि जेको आहे कमु मुसलसल जेको आहे हलंदो रहंदो। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरेओ, जैकब न्यूज़, जैकबाबाद।